बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हलो त हलऊं कोरीअ, नाज़ कजन जो नींहुं, गंढनि सारो ॾींहुं, छिनण मूर न सिखिया। सामईन सजणो, सिंधवासी सुहारनि मिठनि पंहिंजे मारुनि, सभिनी सजणनि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अक़ीदत या अली मदद तरीक़त जी लतीफ़ मार्फत दम दस्तगीर हक़ीक़त हक़ मौजूद। जहिड़ी तरह सां लतीफ़ सरकार गंढनि जी ॻाल्हि कई त असां शुक्रगुज़ार आहियूं सिंधी मीडिया दोस्तनि जा, जंहिं असांजे आवाज़नि असांजे सूरनि जूं ॻाल्हियूं परे परे दुनिया जी कुंड कुड़श में पहुचाए ऐं जिते जिते बि हिन पंहिंजी ॿोलीअ खे सम्झण वारा माण्हू ऐं पंहिंजा सिंधियुनि खां अलावा जेके हिन ॿोलीअ खे सम्झनि था, जिते बि रहनि था, उन्हनि सभिनी सां ई लाॻापा गॾिजी विया आहिनि। इन मीडिया जे सहारे सां ऐं मीडिया जे सहकार सां इन्हनि जूं कोशिशूं आहिनि। सदा आफ़रीन हुजे जन असांखे पाण में गॾायो मिलायो आहे इन्हनि मीडिया जे ज़रिए। त अॼु ही जेको हक़ीक़त हले पियो निज़ाम, इंसानियत, इंसान आहे उन समां माना प्यार सां अलाह पाक पंहिंजे महबूब जे प्यार में इंसान खे जोड़े सुहिणी सूरत ॾिनी। अलाह पाक फरमायो, मुंहिंजे महबूब फरमायो त इन इंसानी सूरत ते तव्हां भुजो बि न ॾियो जो मुहम्मदी सूरत आहे। अॼु उन सूरत जो क़दुरु ई कोन्हे को। हिकिड़ो ग़रीब मिसकीन जिदोजहद करे का बकरी धारे थो अचे थो, साॻियो इंसानु आहे, हुन इंसान खे क़त्लु कयो, बकरी कायो वञे, हुनजी चोरी कयो वञे। इन हवाले सां त इहो जेको सिंधी मीडिया ई कोशिशि करे रही आहे त असां इहो कमु कयूं त पाण में मुहबत एको ॿधी भाईचारे जे हिसाब सां, त को बि इंसानियत जो क़ातिल न हुजे ऐं उन्हनि में मुहबत छो न हुजे, हर को पंहिंजी भञी ॿारे। फ़क़ीर दादन इन सूरनि ॾुखनि जूं ॻाल्हियूं कंदे चयो त अॼु ॿिए ते भाड़णु गिफ़लत आहे, अॼु पंहिंजी हिमत करणी आहे, हिन दोज़ख जहिड़े दौर अंदरि का पैदा जन्नत करणी आहे। को लुत्फ़ न आहे, को उनस न आहे, को प्यार न आहे, को यार न आहे, बसि आदत जे मजबूरीअ खां मजबूर मुहबत करणी आहे। हिन दोज़ख जहिड़े दौर अंदरि का पैदा जन्नत करणी आहे। कंहिं ॾे न वञणु दिलि चाहे थी, कंहिं सां न मिलणु दिलि चाहे थी। छो जेकर महिमान थी वञे ऐं ॿ रुपया हुनजे खीसे में आहिनि त राति जो वीचारो कुसी वञे ऐं सुबुह जो हुनजो जनाज़ो ई कोन लभंदो हुओ पैसनि जे करे, उन्हनि जे ख़ातिर। इन जे करे फ़क़ीर चयो त कंहिं ॾे न वञणु दिलि चाहे थी, कंहिं सां न मिलणु दिलि चाहे थी, बसि बेकार बेदर्दी महफ़िल में बिलाचार खां शिरकत करणी आहे। हिन दोज़ख जहिड़े दौर अंदरि का पैदा जन्नत करणी आहे। दादन हाणे पइबो मरी, ॾिसबो न अखियूं अचिबो न वरी। दादन हाणे पइबो मरी, ॾिसबो न अखियूं अचिबो न वरी। हिन हर हर जे आज़ारनि खां रिय मौत जे रुख़्सत करणी आहे। हिन दोज़ख जहिड़े दौर अंदरि का पैदा जन्नत करणी आहे। पर फ़क़ीर ॾिठो हैसियत खे ॾिसे पियो, को वॾो माण्हू आहे, ग़रीब खे लताड़े पियो ऐं ग़रीब वीचारो लतुनि में सदाईं लताड़िजे पियो, चिभाड़िजे पियो, कुझु थिए थो त वरी मुण सां वेर आहे। इन जे करे फ़क़ीर चयो आ हिकु दिलि दलीलनि हज़ारनि जे विच में पियल आहियां कनि पसारनि जे विच में, पर ढिबकी छा वॼंदी नगारनि जे विच में, प्यादो छा हलंदो सुवारनि जे विच में, कजे ॻाल्हि कूड़ी न यारनि जे विच में, कसो छो थिजे कुर्बदारनि जे विच में। दिहाड़ा जुदाईअ जा ख़तमु नेठि थींदा, विहारींदो परवर प्यारनि जे विच में। ईअं मुंहिंजो सुहिणो आहे हुस्न वारनि जे विच में, जीअं चंड रोशन आहे तारनि जे विच में। क़यामत में हूंदुसि निशाबर ए दादन, मां बि मजनू ऐं फ़रहाद पारनि जे विच में। त इनशा अल्लाह साईं दुआ आहे इन्हनि सिंधी मीडिया दोस्तनि खे जेके महिनत करे रहिया आहिनि त अलाह ताला इनखे शाद ऐं आबाद रखे, जेके असांजे आवाज़नि खे पाण में मिलाए मुहबत जो सबूत ॾियनि पिया ऐं मुहबत जो पैगाम पहुचाइनि पिया असांजो परे परे। त असांजूं ओताकूं हिन सिंधी मीडिया जो जेको हली कोशिशूं हली रहियूं आहिनि त इनशा अल्लाह असांजूं ओताकूं जीअं वॾनि खां आबाद हूंदियूं, खूहनि ते पाणी जे वारनि ते नारनि ते ओताकुनि में मच कचहरियूं हलंदियूं। अल्हम्दुलिल्लाह हिन सिंधी मीडिया एतिरो कोशिशि कई आहे जो अॼु तक़रीबन दुनिया में मच कचहरियुनि जो वॾो निज़ाम शुरू थी वियो आहे वरी। त इनशा अल्लाह हलंदो रहंदो। असांजी दुआ आहे इनशा अल्लाह शाद ऐं आबाद हूंदा संदड़ ऐं असांखे बि इनशा अल्लाह साथ ॾींदा रहंदा।